हक्कानी मौलाना नदी बैसर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द रदियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबायिऊनका तहत शजरत सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी दोस्त दारे चार यार मुताबा औलादे अली मज़हबे गनफी दारम मिल्लते हजरत खलील अरे ज़ैर साये गौसे आज़म खाक पागे हर वली। हज़रत बिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमाई दाखिल त चंद्र चवाए सच जे मूर न मुठा भाई कदें उभरे सनड़ो त कदें उभरी गच अरे जेको मुँह में बरई मचो सो तो हुस्न हबीब जे पेर में। बिरादरान इस्लाम प्यारी जमात सगोरी अवा के खबर आ तो सुल्तान औलिया सिलसिले कादरीअ जा अगवान जंहिंजे नामी गिरामी खां तव्हां सभु वाक़ुफ़ आहियो जंहिंजे इश्क में अॼु गॾु थिया आहियो। मीरे महफिल पीरे तरीक़त रहबर शरीयत किबला साईं शहाबुद्दीन मदज़िलहुल आली आए दीगर उलमाए किराम अस्सलामु अलैकुम। सब खां पहिरियां टाइम तो मुख़्तसरा पर मां भी स्टेट सेक्रेटरी के चाह तो मौलविन जो टेम तो तू तो खाई तू भी बस न तो करी असां भी बस न छो जे तू स्टेट सेक्रेटरी असां मुरीदो ॾाढा चो सुभान अल्लाह बे के तरे चइबो आहे जॾहिं माण्हू पाण अमल करे। असां के ॾाढी भी कोल थी आहे हज़रत साईं किबला मरहूम मुफ्ती मोहम्मद अमीनुद्दीन चई वियो हो तबा हे दर कॾहिं बि न छॾिजो दुनिया छॾे वञे पर मीर खे न छॾिजो। उन जवान जा असां शागिर्द आहियूं असांखे कंहिंजी कुछ कोन थींदो छो जे असां जा साईं राज़ी आहे। अदा कुरान करीम जी जेका मूं आयत तिलावत कई आहे इन ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त इहो तमामु लंबो मौज़ू आहे पर मुख़्तसर अंदाज़ में 2-3 मिंट मां इन जो तर्जुमो करे पोइ जिथे ॻाल्हि पहुती थोरे टेम में 2 मिसरा मनक़बत जा चवंदुसि इंशाअल्लाह ताला पोइ जेको प्रोग्राम हूंदो पियो हलंदो पर तव्हांखे दुरूद जी दरख़्वास्त थिए त पोइ महिरबानी करे पंहिंजा चप चोरी था कयो। मदीने जे शहनशाह जी हदीस पाक आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त दुरूद 2 क़िस्म हिकड़ा बग़ैर मोहब्बत जे पढ़ंदा आहिनि ओ दुरूद मलाइकन जे ज़रिए मां मुस्तफ़ा जे मज़ार गुंबद खज़रा ते हाज़िर थींदो आहे मगर हिकड़ो अहिड़ो दुरूद पाक आहे
जो सरकार फरमाइंदा अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफहुम साईं फरमाइंदा जेको मोहब्बत में पढ़ंदो आ मां मुस्तफा बुधंदो भी आया तो सुञाणंदो भी आया। सुभान अल्लाह सदको सुना तू असां खुश नसीब आहियूं जो असां अहले सुन्नत वल जमायत वारन जे घरन में पैदा थिया असां पंहिंजे पीर जी बैयत कंदा आहियूं भली केर भी कंहिंजो मुरीद हुजे सब पीर असां जे अखियुनि जा ठार आहे। या बैयत घणनि जायुनि ते ईंदी आहे मगर हिकड़े ॾिहाड़े मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब लधो पर याद रखो अल्लाह जे नबीअ जो ख्वाब जेको आहे इहा बि अल्लाह जी वही हूंदी आहे। अल्लाह जे नबीअ जो ख्वाब अल्लाह जी वही हूंदी आहे। इब्राहिम सोने ख्वाब त ॾिठो जो चई त पुट मां ख्वाब में तो ॾिसां त तोखे अल्लाह जे राह में कुर्बान करे रहियो आहियां। इहो ख्वाब में हुनखे हुकुम थियो। मुस्तफा करीम ख्वाब लधो सुबुह जे टाइम में साहबन खे चई साहबियो मुस्तफा जा साहबी तो मजाक समझाए सरकार फरमाए साहबियों मां रात ख्वाब लधो आ त असां एराम जी हालत में मक्के पाक जी ज़ियारत ले हलियायो उमरो करण जे लाइ हलियायो तव्हां जी छा ॻाल्हि आहे साहबन चो क़िबला तव्हां जो ख्वाब अल्लाह जे तरफ़ खां वही हूंदो आहे। 53 साल मदीने वारे मक्के में गुज़ारिया आखिरकार मक्के वारनि मुस्तफा के न सठो मदीने वारे के रब हुकुम फरमाया हबीब तव्हां मक्के मुबारक के छॾे मदीने पाक ॾे हलिया चो भली मक्के वारनि के ख़बर पए त मां तव्हां के रिज़्क़ रोज़ी खाराई दोस्त पंहिंजे यार जे सदके खाराई भली सुभान अल्लाह चयो वॾे आवाज़ सां अल्लाह जो नबी या सुलेमान अलैहिस्सलाम तख्त ते चढ़ियो पियो ने 4000 माण्हू पाण सां गॾु खणी पियो बकरार हिकड़े ॾिसी चयो सुभान अल्लाह लही आयो ये छा चई के मूं चयो सुभान अल्लाह पाण त वञे थो पर राजन खे खणी थो वञे के ॻाल्हि ॿुध अधु बादशाही मां तोखे लिखी थो ॾियां इन सुभान अल्लाह जो सवाब मूंखे ॾे हाणे तव्हांजी मर्ज़ी जेतिरी 53 साल मदीने जो घोट मक्के पाक में गुजारिया जरे मुस्तफा मदीने में कदम घुमाइंदो हो अल्लाह ताला फरमायो ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐ मुजा हबीब मां अल्लाह के न अमन वारे मक्के शहर जो कसम हिन अमन वारी जाइ जो कसम काफर चवन पिया त हबीब अल्लाह कसम खयो आ त हिते बैतुल्लाह है हिते सफा ऐ मरवो आ इन जे करे रब करीम कसम खयो आ अल्लाह फरमायो ना 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 मुखे बैतुल्लाह जी परवाह कान्हे का मुखे सफा मरवे जी परवाह कान्हे का मुजा हबीब मां इन जे करे कसम तो खड़ा जो अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ओ मुजा हबीब इन अमन वारे मक्के जो मां अल्लाह के इन करे कसम आ जो मुजा दिलबर मोहम्मद तू पंजा कदमड़ा घुमाई दो सुभान अल्लाह बाजा चो सुभान अल्लाह हबीब मां इन करे कसम तो खड़ा तो जिथे तू पंजा कदम रखंदो आ इन कदम रखण जे करे खुदा जो कसम आ मुस्तफा जाते कदम रखे सुका सावा सुभान सदको राजा चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ मुस्तफा करीम ते जहान आशिक जुलेखा हिकड़ी यूसुफ दे चरी आत्मा तो के वलियन जे सरदार पंहिंजे मुर्शिद आजम हजरत पीर मिठा साईं जे इने दीवान मां कुछ बुधाया हजरत साहब फरमाइंदा जुलेखा हिको हुस्न यूसुफ ते थी शहदात मस्ताना परी यूसुफ अरब वाले ते जग सारा दीवाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह राजा चो सुभान अल्लाह जे तो अरब वारो जेको यूसुफान इन ते जहान राजा चो सुभान अल्लाह 53 साल मुस्तफा मक्के में गुजारिया मक्के करीम खां मक्के खां बाहर निकता मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा 12 सालन जा हिकड़ी आ गाल हिकड़ी हुआ गाल मां दुआ घुरंदुस घणन सालन जा 12 साल अञा ऐलान नबूवत 40 सालन का पहुंचो
अरे नबी तदे हो जो आदम ही को न हो तो मोहम्मद नबी। सुभान अल्लाह। राजा चो सुभान अल्लाह। असा सुन्नी चवंदा हूं तो 1.25 लाख नबियन के अल्लाह नबूवत दे पियो दियण वारो खुदा हो। इन नबियन के नबूवत वठी दियण वारो मदीने जो शहनशाह हो। राजा चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। 12 सालन जी में मुस्तफा जो चाचो हजरत अबू तालिब शाम जे मुल्क जो सफर कयो। कारे कयो? शाम जे मुल्क में। गाल तवज्जो समझ। आया उन सफर में 8.5 साल जो हजरत अबू बकर सिद्दीक बगद। अरे इश्क पूछी तो सिद्दीक अकबर का पूछो जन के इश्क दी केड़ी खबर। राजा तो सुभान अल्लाह। मुझे पीर फरमाए अबू बकर साईं आला मनमोहल ते मत वाला। अरे वो बुलबुल तू गुल लाला तू ताज मारे। मदीने जे साईं फरमायो हजरत अबू तालिब जो नालो इमरान। अबू तालिब जो बाबा असा शाम जे मुल्क था वञूं मोटी अचूं ख्याल कजा। चाचा मुखे भी वठी हल। क्या तू नंढड़ो आ तू काडे हलंदे? जे बाबो मोहम्मद करीम हा बाबो अब्दुल्ला हो जा त पहिरियों चे हा मोहम्मद तू तैयार थी चाचो आ नथो वठी हल। फरमाए हल। मदीने जो घोट जने भला उन सफर में हलियो त बुसरा जे शहर का एकड़ी वोहेरा राय बजी कलीसा है। ओ बोहेरा को मिड़ई सड़ई एरू घेरू नथू खेरू न हो। ईसाई जो चोटी जो आलिम हो वो पंजे इन कलीसा का बाहर निकतो डिठई त सुभान अल्लाह एकड़ो काफिलो अची रहो आ। इन काफिले में एकड़ो आड़ो जवान आ जो उन जे मथा खुदा जा खुदा जा कक्कर छावा। अरे जिथे कदम रखे त सुका सावथी ने हले होत तक कर भी साया कने वणटण यदद ही जो पाया कने तेरे बर जी रफ्तार अजब मुझे मदनी जा। जेरी मला काफरो वेझो आयो काफिले वारन के बोहेरा जो तरसो मुझी मानी खाओ ते चरियो थियो आ जा लंघदा रोज पानी जी सलाह न कंदो आज वरी तो थी त मानी जे मुझी दिल थी। खैर किस्सा मुख्तसर मानी जो ताम लगियो दस्तरखानो लगियो हुजूर फरमायो ता वन्यो मां इते वेठो आया। हुनने बिचो तू भला असा जे सामान जो ख्याल कर। सरकार फरमाए मुखे मानी जी भुख काने का तहां वञो हो जो अगते गा तो हुजूर फरमाए वञो वञो ॾिसां मुखां सवाइ मानी मिलेव थी। वञो वञो हा तॾहिं साईं फरमाए इन्नमा अन कासिमुन व खाज़िनुन वल्लाहु यूती। अल्लाह मुखे ॾींदो आहे ऐं दुनिया जो कासिम मां मोहम्मद अरबी आहियां। जेके मदीने वारे जो दर छड़ींदा आहिनि उहे पिन दाख़िल जेके मुस्तफा जे दरवाजे ते ईंदा आहिनि। खुदा जो कसम अॼु बि ॾिस 23 साल हज़रत मीर खे दुनिया छॾींदे थी विया। खुदा जो कसम दिलि मञे ई नथी दिलि थी चवे ॼण सदारत ई उहो करे रहियो। सुभान अल्लाह। मोहम्मद जा गुलाम मरंदा न आहिनि मुस्तफा जा गुलाम। हथ मथे खण त मां ॾिसां मुस्तफा जा गुलाम मरंदा नाखिल मरंदा उहे हिंद के मरदूद हूंदा आखिल जंहिंजी दिल में मुस्तफा जी मोहब्बत हुजे। खुदा जो कसम आहे उहो हिते त सुरखुरू आहे क़ब्र क़यामत में बि सुरखुरू। बोहेरा चयो वॾी ॻाल्हि आहे मानी जंहिंजे खां कई उहो आयो दोस्तन के चई बाबा इनके वठी जो। हजरत अबू तालिब के चयो तू वञीस चाचो हुईस। हुजूर आयो दस्तरखाने ते वेठो बोहेरा जे अखियुनि मां ॻोढ़ा मुस्तफा जे चेहरे के निहारे भिटाई जो बेत याद थो अचे। बिड़ाई फरमाए थो अची जे हेकार मूं सारी देश परी तेरे भरिया पिंपड़ियो हंध विछाए वार। अरे साजन सब जमार मां त गोली थी त गुज़ार। मानी जी हाणे उहो तो चवे बोहेरा मुस्तफा थोड़ा मां 2-3 सवाल कंदुसि। घणा
लात जो कसम दी, मनात जो कसम दी, उज़ा जो कसम। हुजूर फरमाए मूंखे इन जी ज़रूरत ही काने, मां मुस्तफ़ा इन जी पाड़ पटड़ा तो खुदा जो कसम। जे क़िबला बुधायो भला तवा जे अखियुनि जो कीअं रंग आ या तवा ओजागे जे करे आयो हो। सरकार फरमाए तनाम आईना या वला यनाम कल्बी, मां मुस्तफ़ा निंड पियो हूंदो पर दिल मां मोहम्मद जी सुजा। दिल मुस्तफ़ा जी हूंदी आ। चीज़ भला ॻाल्हि ॿुधो, महिरबानी करे पंहिंजो चोलो त मथे कर। हज़रत अबू तालिब चयो ख़बरदार मता मुझे भाटे जो चोलो मथे के थई, जे तोखे ख़बर नाहे ते केरा हे आखिरी नबी आ। नबी पाक खां पोइ नबी को भी न अचण वारो आ, छो जे मुंहिंजे आका फरमायो ला नबी अबदी लकान उमर। साईं फरमाइनि था मूंखां बाद में को भी नबी दुनिया जे तते ते अचण वारो नाहे। आए दुनिया वारो ॿुधी छॾियो, मूंखां बाद में 30 माण्हू कूड़ा पैदा थींदा जेके पाण खे नबी सॾाईंदा। जे मूंखां पोइ नबी अचे हा त मुंहिंजो यार उमर फारूक नबी थी अचे हा। नबूवत ख़त्म थी, नबी सदाईंदो मोचड़ा मोचड़ा जे चोलो मथे कर। हुजूर फरमाए हलिया मां चोलो मथे तो क्या, चोले मथे करने सबब चाहो। सबब यो तो हुन आखिरी आसमानी किताबन में पढ़ो हो, आखिरी नबी तो नजी पुठिए ते का शय लिखल होंदी। हुन आखिरी नबी जे पुठिए मुबारक ते छा लिखल हो, चे क़िबला तवा पंजो चोलो मथे के, हुजूर चोलो मथे के त पुठी मुबारक ते रब करीम जे तरफ का लिखल हो मोहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे कुदरती कलम सां लिखल हो मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो। आदम बि त ॾिठो न मथे लिखल आहे मोहम्मद रसूलुल्लाह। मौला हे केरा जी इहो उहो आहे जो हे न हुजे हा त तू बि सुभान अल्लाह। खुदा जो कसम आहे दुख थींदो आहे जेके चवंदा आहिनि त असां जहिड़ो आहे। फजर जी निमाज़ आहे, सही मुस्लिम जे शरह में इहा ॻाल्हि लिखियल आहे। फजर जी निमाज़ जो टाइम आहे, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सुन्नत पढ़ी लेटंदा। छा कंदा? लेटंदा। पर लेटण बि कीअं? हे हिते हीअं करे टंग ते रखे हुजूर सुता पिया, पर हदीस में लफ़्ज़ थो अचे त हुजूर खोंघरा पिया। छा पिया कनि? खोंघरा पिया। सिद्दीक़ अकबर जो उथारियो निमाज़ जो टाइम आहे, केरु उथारे विनी जान जो सरदार। आख़िरकार बिलाल आयो, क़िबला निमाज़ जो टाइम आहे। दिल में सोची वुज़ू कंदो हीअं थींदो सिजो उभरी वेंदो। सरकार फरमाए तकबीर जो मां नमाज पढ़ाया। अल्लाह अकबर। अरे केर पीर जे पुठियां निमाज थो पढ़े त चए थो मां वॾो खुश नसीब आहे जो खुदा मूंखे मुर्शिद जे पुठियां निमाज फरमाई आहे। जेके 13 साल मदीने जे घोट जे पुठियां अबू बकर सिद्दीक जहिड़ा निमाज पढ़ी विया, ॿुधायो त मोहम्मद जे शागिर्दनि जो कहिड़ो गुमान। सलाम वराई बिलाल के दिल में खुट खुट पई थी। सरकार फरमाए बिलाल छा तो सोची? की सोचा तो सुना तो वुज़ू न। सरकार फरमाए बिलाल जी मुझा दिल पर हबीब बुधो मां मोहम्मद अरबी सुतो पियो हुजा, आराम में हुजा, मां मुस्तफ़ा जो वुज़ू नाहे। हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। अल्लाह मुस्तफ़ा जो वुज़ू नाहे टुटंदो। ओ पाण जहिड़ो चवण वारा तू रुगी पंथी भञ टेकड़ी भित खे वेहो, फिक़ह जो मसइलो आहे, तुंहिंजो वुज़ू टुटी वेंदो। तू ॻाल्हाई त तुंहिंजे वात मां थप निकिरे। आशा सिद्दीक़ा थी चए मुस्तफ़ा ॻाल्हाए त ख़ुशि सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तू ॻाल्हाई त तुंहिंजे वात मां थप निकिरे, मुस्तफ़ा ॻाल्हाए त खुशबू निकिरे। वाह वाह। मुस्लिम शरीफ की हदीस आहे, मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़ी माई आई। तवज्जो दी ॻाल्हि ॿुध। माई आई या रसूल अल्लाह मां न्याणी थी परणाया, मूं वटि पैसा ॾोकड़ जो त मां न्याणी खे ॾाजो ॾियां। हा तूं असां माइनि खे कुझु चऊं ई कोन था। निमाज़ चेसि चवण नथी करे।
फादी अरे चवण काढूं कंदई तू के कामिल जी शिकिल ॾेखारी मुरीदी ॾेखारी हेड़े मीर जे तरह जानी से नमाज न पढ़े मटन मुखे गाल ॿुधाई असांजे महिरबान दोस्त मुफ्ती मोहम्मद अमीन दीन मुखे याद आदिल थी जे तोखे ॿुधाया पाण फरमाई हिकिड़े प्रोग्राम ते वियासीं साईं मीर गॾु हुजे असां सां उते देगियूं ते भाॼी बारी तयार हुई फकीर साहब चयो उन देगियुनि वारे खे त हल निमाज़ चीज़ निमाज़ कीअं पढ़ा हे देगियूं कुत्ता चटे वींदा कुत्ता लकियूं बीठा आहिनि हे कुत्ता ख़राब करे वींदा हे असांजो भत वग़ैरह हराम थी वेंदो तवज्जो साईं फरमायस निमाज़ तू पढ़ तुझे देगियुनि जो मां मीर सुभान अल्लाह के जन्नत में जाए जे उन लफ्ज़ मुखे याद पाण फरमायो मौलवी साहब फरमाए पियो त निमाज़ खां पोइ मां ॾिसां कुत्ता जिथे बीठा उते ई इहा आहे अल्लाह जे वली जी ज़ुबान लिसानुल फुक़रा सैफुर रहमान साईं फरमाए सुबुह जो अचिजाए सुबुह जो अचिजाए माई सुबुह जो आई सरकार फरमाए शीशी खणी आई मुस्तफा जी बारगाह हुजूर छा के पंहिंजी बाहुड़ी मुबारक मथे करे ईअं पघर जी भरे पाण फरमाए अमा खणी काॾे वञ खणी वञो खुदा जो कसम आहे जंहिंमहिल पंहिंजे बचड़े खे वञी हयई हदीस पाक में चए थो जॾहिं उन न्याणी खे लॻाए एतरी खुशबू थी उन जे बदन में जो उन में तो खुशबू थी इन अत्र लगाइण पखर लगाइण जे करे उन जे पेट मां जेको ॿार पियो निकिरे सो बि खुशबूदार ॾाढा चओ सुभान अल्लाह तो मुंहिंजा सुणा आखिरकार महबूबन के राय पचे तो तव्हां ॿूटी वञो अॻिते यहूदीन तव्हांखे तकलीफ़ ॾींदा हाणे अॻिते जेकॾहिं मां तकरीर कयां त हिन आयत जेका मूं पढ़ी आहे हिन जो तर्जुमो कयां त टाइम लॻंदो बसि हिकिड़ी ॻाल्हि पीरान पीर खे मञंदा जेको दस्तगीर ते हथ मथे खणंदो इंशाअल्लाह बेड़ा उन जा माण्हू चवंदा आहिनि त नक्शबंदी नथा नक्शबंदी दस्तगीर अफसोस न ज़ुबान अरे नक्शबंदी कीअं न मञंदा मुंहिंजो मुर्शिद नक्शबंदी आहे 50 साल थी विया त रहमतपुर शरीफ में यारी पई थी हले घणा साल थिया 50 साल थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह इहा यारी क़यामत ताईं आख़िरी ॻाल्हि आहे क़यामत ताईं नक्शबंदी कीअं नथा मञनि नक्शबंदी त दस्तगीर जा ग़ुलाम न करे जेको पीरान पीर खां परे रहंदो तंहिंजो बेड़ो ग़रक़ हूंदो आहे पीरान पीर जी दरबार में हिकिड़ी माई आई चई क़िबला हथड़ा खण त अलाह मूंखे पुट ॾे अलाह मूंखे पुट ॾे साईं जो मथे निहारे त आवाज़ आहे त सोना हिन जे मुक़दर में हिकिड़ो बि कोन्हे जी मौला बॾेस ओ सोना कोन्हे टे ॾेस चार ॾेस आखिरकार 7 ताईं आई जे मालिक असां लिखियल त कोन्हनि पर हाणे मुंहिंजे सदके 7 ॾेस अल्लाह जा वली चाहनि त सभु कुझु करे सघनि था पर अल्लाह जी अता सां हाणे दुरूद शरीफ पढ़ो त मां 2 मिसरा रुॻी मनक़बत जा पढ़ा त पोइ इंशाअल्लाह ताला बकाया सला शरीफ सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या असां हिन पंहिंजे पक्की अक़ीदत रखण वारा जीअं साईं मोहम्मद अमीन हुया उन्हनि जा साहिबज़ादा तशरीफ़ फरमाइनि ऐं पक्की अक़ीदत रखण वारा मुफ्ती गुल हसन साहब जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ न सखिन जो नालो ॿुधो त माण्हू सुभान अल्लाह चओ उन्हनि जा साहिबज़ादा साईं हाफ़िज़ जमील अहमद मदसिल हाली उहे तशरीफ़ फरमा थिया आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे शादाबाद रखे जो रब करीम उन्हनि जे इल्म में अमल में फैज़ ऐं सखा में बरकतूं अता फरमाए चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरे लख शुक्र मौला अड़ो पीर थई ॾिनो रख शुक्र मौला अड़ो पीर थई ॾिनो
लोढ़े वारो साईं मुर्शिद मेर थे ॾिनो लोढ़े वारो साईं मुर्शिद मेर थे ॾिनो लख शुक्र मौला अहिड़ो पीर थई ॾिनो चो सुभान अल्लाह संदन जे दर ते करम ई करम हुआ रखंदो वलद अहिड़ो साईं में रहम हुआ असां गुलामनि जो आगे भाग जो खुलियो लोढ़े वारो साईं असांखे जो पीर आ मिलियो लोढ़े वारो साईं हथ मथे खणिजो नारे पीर अवां मनकबतिया मां ठाहे आयो हां पर हाणे अलाह कंदो मूंखे पंहिंजो ख़लीफ़ो पियो थो ॾिसे मां साईं खे पेरनि ते हथ थो रखां हलिया बमिसरा पर न कजे तो मां स्कूटर तां केराईंदुसि तंहिं करे बाबा हिननि जो ख़्यालु ज़रूरु बसि 3 मिसरा जल्दी 3 मिसरा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह आए है तुझे शान मथा ओ कुर्बान नबी ओ घोरा बार बचा ओ जिद जान नबी तुझे शान मथा ओ कुर्बान नबी ओ घोरा बार बचा जिद जान नबी तुझे शान मथा चो सुभान अल्लाह ओ महबूब खुदा जो आई अजब तसा खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा ओ सुना सुहे तो खेल कब ओ तुझे लाए जुड़ा बई जहान नबी तुझे शान मथा ओ कुर्बान नबी ओ घोरा बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा चो सुभान अल्लाह ओ बिना बाछे जे ओ तुझो पाक जिस्म मख खे न वेहणा जो तोते आहे हुक्म ओ बिना बाछे जे ओ तुझो पाक जिस्म मख खे न वेहणा जो तोते आहे हुक्म वद यूसुफ खा ओ तुझो यार हुस्न वद यूसुफ खा ओ तुझो यार हुस्न ओ थिया मलक फलक हैरान नबी तुझे शान मथा ओ कुर्बान नबी ओ घोरा बार बचा ओ जिद जान नबी तुझे शान मथा चो सुभान अल्लाह ओ माया गुला मैं रसूल तुझो हित मेहरा बपुर में छा आहे मुझो आयो अरबी कयो कुर्ब पंजो ओ तुझे लाए थी मरा मेहमान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी ओ घोरा बार बचा जिद जान नबी तुझे शान मथा चो सुभान अल्लाह।